नवाबशाह ऐं कराची जे इलाइक़े सफरा ॻोठ में अॻूणे वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 92वीं सालगिरह मल्हाई वई। नवाबशाह में पीपल्स लायर फोरम शहीद बेनज़ीराबाद जे सदर ग़ुलाम शबीर ज़रदारी अलीबख्श इलाइक़े जीएम ख़ासि कयलु ॿिनि पारां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 92वीं जनम ॾींहं जो केक काटियो वियो। हिन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त अॼु ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो जनम ॾींहुं आहे ऐं मुल्क ऐं क़ौम लाइ उन जी कयल ख़िदमतुनि सबबि उनखे विसारे नथो सघिजे। पीपी शीन बे सफूरा ॻोठ ओभर पारां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी सालगिरह तक़रीब कोठाई वई, जंहिंमें मर्कज़ी अॻवाननि कारकुन वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे नाले वारे सहाफ़ी अदीब ऐं शाइर एजाज़ मंगी चयो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो जनम तारीख़ जो हिकु बहितरीनु अमल आहे ऐं इहो तारीख़ी दौर जो जनम आहे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे यूरोप जे समूरे समाज सां मुहादो अटकायो ऐं थोरे वक़्त में डिघी सियासी जिदोजहद कई, जंहिं ते केतिरा ई किताब लिखी सघजनि था। जामशोरो ऐं झॾो में ईरानी जनरल क़ासिम सुलेमानी जे क़त्ल ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा करे सख़्त नारेबाज़ी कई वई। जामशोरे में शिया उलमा काउंसिल पारां इमाम बारगाह मस्जिद सजादिया खां जामशोरो डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब ताईं शिया उलमा काउंसिल जे अॻवान सईद ताज अली शाह मूसवी, मौलाना बख़्तियार नक़वी, सईद फैज़ अली शाह ऐं ॿिनि जी अॻवानीअ में रैली कढी वई। हिन मौक़े ते अॻवाननि जो चवणो हो त अमेरिका डरून हमलो करे ईरान जे जनरल क़ासिम सुलेमानी खे शहीद कयो, जंहिंजी सख़्त मज़म्मत कयूं था। शिया उलमा काउंसिल झॾे पारां मरकज़ी इमाम बारगाह अल अब्बास खां मौलाना ज़मीर अब्बासी लग़ारी, लाला ग़ुलाम रसूल दुरानी ॿिनि जी अॻवानी में अमेरिका ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। रैली मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी नेशनल बैंक चौक वटि पहुती, जिते एहतजाजी मुज़ाहिरो करे अमेरिका जी दहशतगर्दी ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई वई। हिन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त अमेरिका किरियल हरकत करे समूरी दुनिया जो अमन दाव ते लॻाए छॾियो आहे। जामशोरे जे इलाइक़े सेंट रोज़ रोड जा रफ़ासी रोड जी बहाली ऐं ड्रेनेज नालनि जी तबाही ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणिजी रोडनि ते निकिरी आया। हिन मौक़े ते अॻवाननि जो चवणो हो त वज़ीर आला सिंध सईद मुराद अली शाह जो ही पंहिंजो ज़िलो जामशोरो आहे, जंहिंजो सेंट रोज़ रोड वारो इलाइक़ो मुकमल तौर ते तबाही जे वर चढ़ियल आहे। गुज़िरियल 10 सालनि खां ड्रेनेज नाला न हुजण करे गटरनि जो गंदो पाणी रस्तनि, रोडनि ऐं घरनि अंदरि दाख़िल थी वञे थो, जंहिं सबबि हितां जा रहवासी सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिननि मुतालबो कयो त सेंट रोज़ रोड जे बुनियादी मसइलनि खे हल करे अवाम बेचैनी ख़तमु कई वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। ॾहरकी ऐं मेहड़ में कश्मीरियुनि सां यकजहती जे इज़हार लाइ रैलियूं कढियूं वियूं। ॾहरकी अंजुमन ताजरान ऐं हिंदू पंचायत तरफ़ां मुखी डॉक्टर शैविक शंकर लाल अब्दुल सत्तार भट्टी रफ़ीक चन्ना ॿिनि जी अॻवानी में रैली कढी वई। रैली में शरीक माण्हुनि हथनि में कश्मीरी झंडा खणी पाक फ़ौज ज़िंदाबाद ऐं कश्मीर बनेगा पाकिस्तान जा नारा पिणु हंया। इन मौक़े ते ख़िताब कंदे अॻवाननि चयो त पाकिस्तानी अवाम कश्मीर जी आज़ादी लाइ रत जे आख़िरी फुड़े ताईं विढ़ंदो रहंदो। शहरी ताज मेहड़ ऐं सिविल सोसाइटी पारां अलॻि अलॻि भारत जे कश्मीर मथां ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। सभई शहरनि अब्दुल सत्तार ऐं ॿिनि जी अॻवानी में कश्मीर सां यकजहती तौर प्रेस क्लब खां घंटाघर चौक ताईं रैली कढी। अॻवाननि मुतालबो कयो त अक़वाम मुतहिदा फ़ौरन नोटिस वठी कश्मीरियुनि खे भारत जे फ़ौजी ज़ुल्म खां निजात ॾियारे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।